अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में काफी बीच होगा और दोस्तों का इनकम प्यारी आ गई है झील सफर वाली झील आगे है जो सफर वाली झील जो नारायण का जो झील सफर में कौन जगह तो पूरा विजिट जो तव्हां करे सघो असां भी जो एंजॉय कंदासीं। फिलहाल जो पहिरें गाड़ी ॻोल्ही गाड़ी वारा रेट जो हाई पहुंच गया दोस्तों जो गाड़ी जो थी वई आहे हाणे जो सीधो जो झील सफर में निकिरूं था। नारायण में जो निकिरूं था सफर में निकिरा कच्चो रस्तो अची वियो आहे कच्चो रस्तो हेठि था सफर में निकिरी जो अधूर जो काटे थी आई रस्तो जो पथरीलो आहे कुछ की करा था को बदल नहीं था वो भी करे जो पर मैंने ये सवाल पूरा करे जो की बनना है अगर करना था अगर दोस्तों को बोल दिया और बेडरूम मिला है सब कुछ चले को आला थे तो मेरा वाटरफॉल आया है दोस्तों जो फाइनली जो झील सफर मिल वहाँ पहुंच चुका हूँ। तमाम जो प्यार नज़ारो हेठ जो झील की तरफ झील जो तमाम परे है हेठ जो ट्रैकिंग करनी पवंदी वरी तव्हांखे जो रिमाइंडर करायां फैज़ान जो वज़न जो 53 किलो मन जो 83 किलो हो लास्ट एंड में जो चेक कंदासीं जो केतिरो घटि थिए फैज़ान जो मुंहिंजा फोटो कढ आखिर बोली फैज़ान जो फोटो कढ पढ़ो हाँ बोलो से कॉल चल अजी फोटो कढी पई आईफोन में करे ना बोलो लाने तो दोस्तों जो सफर मुल्क ते जो मार्केट आई नेड़ी हेठा जो सामने जो झील है झील की तरफ जो हलूं था दोस्तों जो अॼु हेठि वञिणो है फिलहाल जो बोतल के जो एंजॉय किया था हम जो फैमिली जो पहुंचन थे और टाइम जो स्टे करण जो घटि आहे 1.5 घंटे जो टाइम मिलियो हुयो क्या कंदी पई आहे निमो 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 अजी बड़ी आइसक्रीम खाई हुई है बड़ी खाई हुई है आइसक्रीम हाँ पानी खाई हुई है पूरी थी पानी में खाई है इतनी खाई हुई है तुझे कान जगह जगह में भी जगह बर्फ को सामने जगह बर्फ पे है चलो मुझे बात अभी दिखी वेलकम टू झील सफर मतलब अब जाने मजा आया ना हाँ वीआईपी मजा थकी पऊं ना थकी पिया हाणे को खणी पुॼाए हे ॾिसो केॾो पंधु हुयो हाय जी तू छा कंदी पई तू छा कंदी पई हाँ छा कंदी पई मिटी छा कंदी पई इते मिटी लगी थी ओ पूली हेॾो झील ॿेड़ियूं मच्छूं तू इते मिटी कंदी पई आगू मच हे ॾिसो ॿेड़ियूं ॾिस ॿेड़ी ते चढ़ंदुमि छा कंदो पिया दादो फोटो कढे पिया पानी 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 बेबी
ये भर जाए। दो वाले। दोस्तों जो हिते जो पुरसकून जो माहौल है तमाम जो प्यारो माहौल है हिते अची करे माण्हू जो स्टे करे तकरीबन 5-6 घंटा पर जो हाणे जो यूनियन ठाही आहे यूनियन में जो अधु घंटे जो सिर्फ़ु टाइम ॾींदा आहिनि त हिते पहुचते पहुचते जो घंटो थी वियो आहे बाक़ी अधु घंटे जो वरी वापसि में जो लॻंदो मथे चढ़ण में मथे चढ़णो आहे हितां जो वीडियो में तव्हांखे जो 16 जनवरी में हुन पेपर जो तमामु परे आहे त जो हाणे जो झील सैफल मलिक खां मोकिल हलायूं था मथे जो टॉप ते हली करे जो नारायण हलंदासीं नारायण खां जो सिधो इस्लामाबाद हलंदासीं तव्हांखे जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।